परमात्मा जेॾी महिल न्याणीअ जो जनम पे जिन महिल उनखे घड़े ई वेठे पंहिंजे हथनि सां सचपच दुनिया में जेतिरो बि प्यार तव्हां ॾिसो था न उन खां ॾहुणो प्यार हर न्याणीअ में उन परमात्मा भरे ॾिनो जो उहा ई न्याणी हिकु भेण बि आहे हिकु धीअ बि आहे हिकु नुंहुं बि आहे हिकु जोइ बि आहे हिकु पोटी बि आहे हिकु ससु बि आहे हिकु नुंहुं बि सभई रूप ऐं हर के रूप जी उहा डिज़ाइन प्यार जी बस भाई नथो पुॼी सघिजे हिननि सां बजाए सुठी तो ढोलक पर केॾी केॾी महिल उहो कमु कंदो आहे विच में किशनगढ़ में प्रोग्राम हो किशनगढ़ या ब्यावर हा भीलवाड़े वियासीं प्रोग्राम करण हिन ढोलक खोली मूं बाजो खोलियो ऐं इहा ई सिंधी धमाल हली त पोइ त सभई उथी नचण लॻा त ही बि साईं ॾे त अॻे खां ज़ोरदार वॼाइण जो आहे सिंधी कोन्हे पर सिंधी ताल ईअं वॼाईंदो आहे ॼण ॼाओ ई सिंधियुनि में आहे जेका ढोलक जीअं मूं जो इशारा कयो मुंहिंजो वाह बेटा बहुत अच्छी बजा रहे हो त अॻे खां बगरो हा चरी जीअं चाक तीअं वेरा वेर वध धम धमाटो अड़े मुंहिंजो निभाग आहे ढोलक फाड़े छॾींदे अधु प्रोग्राम में विञाईंदे ओचिती नज़र पई ढोलक ते जेका ढोलक वॼाए पियो ढोलक जा जेके ॿ पुड़ा वॼाइण जा ॾिसां त ॿिन्ही पुड़नि ते ॿिनि मायुनि जा फोटू चंबड़िया पिया अथसि कंठ भॻा अड़े कंहिंजा फोटू इहे कहिड़ी हीरोइन जा फोटू चंबड़ाया वई चंडा माण्हू छा चवंदा भई परमानंद प्यासी जी पार्टीअ जो माण्हू हीअ त पुटु पंहिंजी रोज़ी रोटी आहे हिन ते त कंहिं देवी देवता जो को सरस्वती माता जो फोटू चंबड़ाए चंडा ही कहिड़ी हीरोइन जा फोटू चंबड़ाया अथई छी भाऊ इहे के हीरोइन जा फोटू कोन आहिनि मुंहिंजो चरियो न बणाए अंधो मां बि कोन आहियां मां बि पुराणो पापड़ आहियां मूं सुञातो आहे हिन में हिन पासे त जेको फोटो लॻल आहे उहो त मूंखे ललिता पवार जो पियो ॾिसण में अचे हाणे तूं ॿुधाए त ॿिए पासे कहिड़ी हीरोइन आहे हे चई अदाए के हीरोइन जा फोटू कोन आहिनि मुंहिंजो ॿियो कंहिंजा आहिनि चंडा जीअं दाने मां हिकु पासे त आहे मुंहिंजे ससु जो फोटो ऐं ॿिए पासे वरी आहे मुंहिंजे जोए जो फोटो कासाई एॾियूं वणनि ई थियूं जो हुनजा फोटू वरी ढोलकुनि ते चंपड़ाए वरी भीलवाड़े ताईं पिनाइण वठी आयो आहिनि चीन भाऊ वणनि त निभागियूं मूंखे बि कोन थियूं अड़े पोइ फोटू छो चंपड़ाया अथई चई छा हे जो अदा घर में त मां चंटियुनि सां मां गई कोन थो पुॼी सघां पोइ ॿाहिरि निकिरी इन्हनि जे फोटुनि सां ई ठौशे बाजी करे मिड़ई पंहिंजो हाउ ठारींदो आहियां अड़े पोइ मुंहिंजो जॾा रुगो पंहिंजो नालो मट हा हाणे पंहिंजो नालो मटे बसि ईअं लिखाए भई परमानंद प्यासी नंबर 2 माण्हू हूअं ई सम्झी वेंदा भई इहो बि जोए जो तपायल आहे हा हक़ीक़त अथव अॼोकी तारीख़ में पोजीशन इहा अथव न्याणियुनि जी कंहिंजे बि घर में न्याणी जो जनम थिए थो न ऐं महाराज जे करे उन जी राशि थो कढे भई मकर राशि माना जय ते नालो रखो जय ऐं ख इहे 2 अखर हूंदा आहिनि मकर राशीअ में जया कोन था रखनि ख ते खोबली रखी था छॾनि हा पर जया कोन था रखनि छो जो ख़बर अथनि जया नालो रखियोसीं ॿियो त केरु न पर परमानंद पक पियो पिटींदुसि